आई तो जे चंद्र 14 रात जा तू सै सै करी सिंगार पर पहुची न पिरीअ खे तोड़े हीला करी हजार तुंहिंजी सब जमार मुझे दिल भर जो दम हिकिड़ो बेटा आई तो जे चंद्र तुंहिंजी ज़ात पाड़िया न पिरीअ सां तू अचो मंजरात मुझो मोहम्मद सदाई सोजो बेटा आई तो जे चंद्र चवाई सच जे मच्छी मूर न भाए काबिर जे न त सच चवां जो त सच ॾाढो ॾुखियो आहे सुभाणे बेडियूं असां मौलवी चंड ॻोल्हींदासीं हराम जो लभ चंड चवाई सच जे मच्छी मूर न भाए कॾहिं उभरी सनड़ो कॾहिं ताजर बिरादरी लाड़काणो पुलिस SSP मसूद बंगज साहब जे अमन अमान जे हवाले सां मसूद अहमद बाबू शेख साहब असदुल्ला तुन्यो साहब उन्हनि जी पूरी काबीना मुबारक जे लाइक़ आहे जिन पुलिस के अमन अमान कायम करण जे लाइ एवार्डन जी तकरीब रखी आहे न त पुलिस ऐं मौलविन तां क़यामत ताईं माण्हुनि जी कावड़ कान लहंदी अमन अमान हूंदो न माण्हू 5 लख वटि खणी लाड़काने मां ख़रीदारी करण ईंदा अमुन ई न हूंदो त 10 रुपया नास जा खणी ईंदा तव्हां खां छा वठंदा इस्लाम में भी अमन पहली तरजीह आहे त कंहिंसां ज़ुल्म न थिए नाइंसाफ़ी न थिए हाणे त वरी रहमतुनि वारो महीनो पियो मथों अचे सभु चओ सुभाणे पुलिस वारनि तां रोज़ा ई माफ़ आहिनि रहमतुनि वारो महीनो खुदा जो कसम नफिल पढ़ो त फर्ज़ जो सवाब फर्ज़ पढ़ो त 70 फर्ज़नि जो सवाब पैकेजनि जो महीनो पियो अचे ऐं हूअं ई कंपनियुनि हाणे पैकेज चाढ़े छॾिया हाणे बकरी खपाए जॾहिं पैकेज कराए क़ुरान नाज़िल जो रमज़ान में क़ुरान खे पढ़ण बि रहमत आहे पढ़ाइण बि रहमत आहे ॿुधण बि रहमत आहे ॿुधाइण बि रहमत आहे पर खुदा जो कसम क़ुरान जो दीदार भी सवाब मुझे मौला अली के चऊं अली असा के क़ुरान समझा पर दुनिया के कहीं शय से मिसाल नहीं समझा मुझे मौला अली फरमायो क़ुरान जो मिसाल पानी मां घुरा पानी वैरान जमीन के आबाद कंदो आ क़ुरान वैरान दिलन के आबाद कर असा के मत कुर्बान अली अकबर कुर्बान गोटू कासिम कुर्बान अब्बास जा पैदू करची पिया 72 साथी कुटा पिया चेतो शिमरा मांखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जो कुरान प्यारो क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने सजदे में जाके सिर कटाया हुसैन नेज़े पे सरदा जुबां पर थी आयतें कुरान इस तरह सुना जा हुसैन ने नाने के दीन पर हर चीज वारिदी कुछ भी न आपे पाक बचा जा हुसैन ने खुद को तो एक बूंद पानी न मिल सका करबला को खून पिला जा हुसैन सोना अली बियो दलील दे चे पानी सख्त शे के नरम कंदो का पूछूं अली मस्जिद में मज़ो आ या जन्नत में मज़ो आ आए है सोने अली जो जवाब जंहिंजे अलीअ खां तो इलाहा इल्लल्लाहु आलिमुल गैब वश्शहादा हुवा ला इलाहा इल्लल्लाहु
الملك القدوس السلام المؤمن المهيمن العزيز الجبار المتكبر. بہت ہی قابل احترام ایس ایس پی لاڑکانہ مسعود احمد بغیر صاحب، اس کے ساتھ کلیم ملک صاحب جو ایس پی لاڑکانہ ہیں، اور اس کی پوری ٹیم، جو ڈی ایس پی حضرات ہیں، ایس ایچ اوز ہیں، آفس کے ہیں، یہ جو تقریبات یہ رکھی گئی ہے کہ لاڑکانہ چیمبر آف کامرس ہے، جو بزنس کمیونٹی ہے، وہ اب لاڑکانہ پولیس کو اپریشیشن جو ہے نا ایوارڈ دے رہی ہے۔ کیوں دے رہی ہے اس کی بھی تھوڑی وضاحت میں اس میں کروں گا کہ جو لاڑکانہ میں آج کو امن امان ہے، اور لاڑکانہ میں جتنی بھی امن امان کی سچویشن ہے وہ آپ لوگوں کے بالکل ذہن میں ہے، بیپاری حضرات ہوں، ہماری برادری کے ہوں، کاروباری برادری کے ہوں، سول سوسائٹی کے لوگ ہوں، جج صاحبان ہو، ہر آدمی اپنے آپ کو کمفرٹیبل اور سیکیور سمجھ رہا ہے، کیونکہ کاروباری کے لیے بہت بڑی بات یہ کہ ہمیں اگر امن امان ہے تو ہم کھلی دل سے اپنا بزنس کرتے ہیں اور اپنا پیسہ انویسٹمنٹ کرتے ہیں۔ اس کے بعد مسعود احمد بخش کے لیے میں بعد میں بات کروں گا، کیونکہ میرے کافی سارے گیسٹ لیٹ کی وجہ سے آج آئے تھے جو کافی چلے بھی گئے ہیں۔